अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिते बीच लग्ज़री में मौजूदु आहियूं। होल उठो शिरकतगार जे तरफ़ां हिते कन्वेंशन आहे। ही असांजो 3 सालनि जो प्रोजेक्ट हुयो जेको हाणे ख़तमु थियण ॾांहुं वञे पियो। हिते असां कल्ह आया आहियूं, 19 ते आया आहियूं, 20 ते असांजी कन्वेंशन आहे ऐं वापसी बि असांजी अॼु ई आहे। सो असां हुन में अॼु जेको फाइनल जेको आहे 3 सालनि में जेको असां कमु कयो आहे, है न, उन ते असां प्रेज़ेंटेशन बि ॾींदासीं त छा 3 सालनि में कमु कयो आहे असां ऐं कहिड़नि कहिड़नि मसइलनि खे असां हाईलाइट कयो आहे, ईअं बि आहे न। असांजी जेका आहे मूवमेंट आहे उहा जेंडर बेस वायलेंस ते आहे। असां GBV जा जेके बि केसिस आहिनि उन्हनि खे असां हाईलाइट कयो आहे। रूरल एरियाज़ में 10 विलेजिस 10 ॻोठ आहिनि, उन्हनि खे असां खयोसीं ऐं उन्हनि खे उन्हनि जा केस जेके आहिनि सॉल्व कया आहिनि। उतां जूं जेके कम्यूनिटी लीडर्स आहिनि उन्हनि जी असां कैपेसिटी बिल्ड कई आहे। उहे हाणे अॻियां पाण वधी पंहिंजे ॻोठनि जा मसइला मसाइला जेके आहिनि पाण खणी अचनि। उन्हनि जी असां अहिड़नि डिपार्टमेंट जेके गवर्नमेंट जा डिपार्ट आहिनि, WDD आहे ऐं असांजो ह्यूमन राइट्स कंप्लेन सेल आहे, इन्हनि वटि असां इन्हनि जी PR कराई आहे ताकी उन्हनि खे ख़बर पए त इन्हनि जा जेके मसइला आहिनि उहे किथे हल थींदा। तो आज जो कन्वेंशन है हमारा, इस वक्त हम बीच लग्जरी में मौजूद हैं और 3 साल जो ये हमारी तहरीक थी वो भी चल रही है, थी नहीं है, चल रही है, लेकिन पहला पड़ाव जिसे कहते हैं ना वो कंप्लीट हुआ। ठीक है, बोल उठो का शिरकतगाह के प्लेटफॉर्म से ये तहरीक स्टार्ट हुई जो हम लोगों ने की। मतलब वो ज़ाहिर है लोगों को काम देते हैं। तो फिरदौस सांगी और हम लोगों ने एक टास्क कंप्लीट किया है जिसकी आज हमें प्रेजेंटेशन देनी है। ठीक है, सदाई गढ़।